किरी पिया। अरे हबीब करीम जी ज़ात ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम आंदो उन्हीं जे नाइब रोज़े वारे पंहिंजे जमायत खे ला इलाहा इल्लल्लाह जो दर्स ॾिनो। थरन में भरन में ज़िक्र जी लोलिया जिथे वन जहालत जो दौर आ अजो को नफ्सा नफ्सी जो दौर आ पर अज भी मुसा गजी हल थर जे दूर दराज इलाकन में मुजादा जंजा सादा कपड़ा सादा चेहरा गरीबी मिस्कीनी हाल कुहन मां पानी छिके छिके कढन था पर मगरब जी नमाज जमात सा पढ़ी या इनफरादी पढ़ी पाजे घरन में ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जी लोली ॾींदा हन उनी दड़न मां आवाज़ ईंदो आ ख़बर पवंदी आ त रोज़े वारे जो हिते भी फैज़ आहे। हे बिस्तरन वारी जमात वही ने थर में फकीरन जो गोठ में अबा छो आया हो बाबा तहां के ला इलाहा इल्लल्लाह कलमो सिखारण आया हूं जेड़े मुन्ना तू असा के कलमो छा सिखारी दे कलमो असा के मुर्शिद ओ सिखारियो आ जो असा त मरण का पो कब्र में भी जिक्र पढ़ंदा आयो। आओ तमा तो के पाजो वाक्यो हकड़ो बुधाया जो अज उन वाक़े जा हज़ारे मानू शाहिद हन मुसा गजी हल ओट मोट जो भाड़ो मुतिया तो कि उन फकीर जी कब्र ॾेखारिया। तव्हां ॿुधो हूंदो जमात जे माण्हुनि नगर पार्कर जे भर में सुंदर जो ॻोठा घणनि मौलवियुनि ॾिठो बि हूंदो उते पंहिंजो अहल सुन्नत जमात जो दरगाह जी ब्रांच मदरसो आहे उतो जा ॿ टे मौलवी हाफ़िज़ के हितो थिया आहिनि के असांजे मदरसे में थी विया उते अल्हम्दुलिल्लाह उन जे भर में हिकिड़ो ॿियो ॻोठ आहे मुंहिंजा दोस्तो हाजी अबू बकर जो ॻोठ उन ॻोठ जो हिकिड़ो फ़कीर हो पीर सईं कोट वारे जे ज़माने में। केड़ो ज़मानो पीर सईं हिन बादशाह जो अल्लाह ताला हिन बादशाह के खिजरी हयाती अता फरमाए उन्हनि जो ॾाढो पीर सईं कोट वारा उन्हनि जे ज़माने में फ़कीर हो उन्हीं ज़माने में मुत्तहिद मुल्क हो हिकिड़ो मुल्क हो यानी हिंदुस्तान पाकिस्तान गॾियल हो। फ़कीर हो हिकिड़ो दरवेश हितां सिंध मां ढका वापारे गुजरात वारे पासे विकणंदो हो। नारे हरण वारी जमात के बिदअती चयो वञे मुशरिक चयो वञे। अरे बिदअत जी पाड़ त हिन मुल्क मंझां पीसे रोज़े वारे पटी मौलवी गुलाम मुस्तफा कासमी देवबंदन जो वडो मौलवी थी गुजरिया न बेर वारे जो भी उस्ताद हो वडे खां वडो हिनन जो पीर हो बेर शरीफ वारो उनी बेर वारे जो भी उस्ताद हो गुलाम मुस्तफा कासमी उनी गुलाम मुस्तफा कासमी जो मजमून लिखियो पियो अचो त मां तव्हांखे ॾेखारियां लिखे थो त जी हिंदुस्तान जे उभरंदे इलाइक़े में इमाम रब्बानी सुन्नत के जियारियो उन्हीं सागे तरीके से हिन सिंध जे इलाइक़े में हजरत मोहम्मद राशिद सुन्नत के जियारियो एड़ो पीर सही मोहम्मद राशिद सुन्नत पाक के जियारियो जो एड़ो मिसाल मिली न तो सके पियो। अगते हली गुलाम मुस्तफा कासमी ये लफ्ज़ भी लिखिया हन त अल्लाह जे फज़ल सां रोज़े धणी जे इलाइक़े में पैदा थियो उन्हीं इलाइक़े में अक्सर हुकूमत शीयन जी ही शिया उन्हीं मुल्क में रहंदा हा जे तो अल्लाह सही रोज़े वारे के मोकलियो जेकॾहिं रोज़े वारो उन्हीं ज़माने में नाचे हा त पूरी सिंध सुन्नन खां खाली हुजे हा हिकिड़ो सुन्नी दाग लाइ बि कोन मिले हा सब शिया थी वञनि हा पर इहो मर्द मैदान में नथो जे रसूलुल्लाह जे सुन्नत के ज़िंदा करियो ऐं इनी वॾी हिकिड़ी बिदअत जो मुक़ाबिलो करे रसूलुल्लाह जे सुन्नतुनि खे क़यामत या बात फरमाए छॾे। वनी दरगाहूं ॿियो बि ॾिसो असां कंहिं दरगाह जा मुखालिफ़ न आहियूं असां सभिनि जो एतिराम कंदा भिटाई आहे असांजे अखियुनि जो नूर आहे कलंदर शहबाज आहे असांजे सिर जो ताज आहे मुझा दोस्तों अजीजो हजरत मखदूम सरवर नूआ असा के उन जे लाइ एहतराम आ हजरत गौसल आलमीदा मुल्तान शरीफ वारो उन जे लाइ असा के एहतराम आ जीलानी सजादा नशीन सिद्ध में पखड़िया पिया हन असा जे लाइ काबिल एहतराम हन के भी गादी जे लाइ असा जे दिल में को हसद कोने सभई असा जे लाइ बाकाबिल एहतराम हन पर मुझा दा अज 200 साल गुजरण का बाद में भी हजरत पीर से रोजे वारे जे दरगाह शरीफ थे ला इलाहा इल्लल्लाह जी सागी लोली लगी पई आ
पंज वक्त आजाना, पंज वक्त बा जमात नमाजा, ब वक्त ज़िक्रा क़ाल अल्लाह व क़ाल रसूल जो ज़िक्र हली रहियो आहे ऐं इहो मदरसो फैज़ फैलाए रहियो आहे जो पूरी सिंध हिंद पंजाब ताईं उन जूं ब्रांचूं आहिनि जिथे मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे ज़िक्र जी तवार लॻी पई आहे। मुंहिंजा दोस्त इन खां वधीक ॿी कहिड़ी करामत हुजे, वॾे खां वॾी करामत कहिड़ी आहे? अल इस्तिक़ामत फ़ौक़ल करामत। को उॾरी ॾेखारे, को डंडे मां खीर कढी ॾेखारे, को पीर सिमो जो साईं वॾो क़ाबिल आहे छा कई जे भंग जो कूंडो घोटे वेठासे, साईं मथों आयो, साईं जे ॾाॾे खे चयोसीं साईं हे भंग था पीअनि, ॾाॾे खे साईं पोटे ते कावड़ आई, अरे भंग तो पिए, न क़िबला हे खीर आहे, खणी जो साफो लाहे त भंग मां खीर। असांजो उहो पीर कोन्हे जेको भंग मां खीर करे, असांजो उहो पीर आहे जेको बेदीन खे पीर करे। हाँ? भंग मां खीर करण वारा ॿिया पीर वञी कोन, असांजो पीर उहो आहे जो मुंहिंजा दोस्त रोज़े वारे जी जंहिं ते नज़र थी पवे ख़ुदा जो कसम आहे उनखे रंगे छॾे। हिकिड़ी ॻाल्हि दिलि में अची वई आहे, दिलि चवे थी तोखे ॿुधाईंदो हलां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या अदा थका त न आहियो न? कॾहिं थक भाओ सुबुह इहो बि कूड़ आहे, सुबुह ताईं कीअं बस मिड़ई अधु कलाक 15 मिनट में दुआ था करूं। दोस्तो साईं मूलसा मौला बश वेठो आहे, हिन जे ॻोठ जे भर में हिकिड़ी जॻह आहे जंहिंजो नालो आहे छांदण, फ़कीर जी बि ॾिठल आहे छांदण, अॻे ही छांदण हाणे आ छांदण शरीफ। सुभान अल्लाह त करे, मज़ो न आयो, मज़ो न आयो, दिल खोले कर। और मुंहिंजा दोस्तो अदीजो उन छांदण में हिकिड़ो बलोच लगारी रहंदो हो, माल चारींदो हो, ढगा मुंहिंजा दोस्त चारींदो हो, मेहूं चारींदो हो, गऊं चारींदो हो, बकरियूं चारींदो हो। मुल्क खुलियल हूंदा हा, ब्रेड जो ज़मानो कोन हो। हिकिड़े ॾियारे वो फ़कीर साहब पंहिंजी कुहाड़ी कुले ते खयूं, बरोच के नमूने सां माल बीठो थो चारे। हाणे इहो उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में सिंध में मदद खान पठान ईंदो हो, घोड़नि जा कटक काहे ईंदो हो, ॻोठनि जा ॻोठ फुरियूं, माल मिल्कत फुरियूं हलियो वेंदो। माण्हू सिंध जा ग़रीब कुछंदा कोन हा, चवंदा असांखे जीअं दान खपे, माल फुर त फुरे। मदद खान तपाए खई ज़मीन। मुंहिंजा दोस्त अदीज़ो फ़कीर साहब बीठो आहे, माल बीठो चारे। मुल्क में मदद खान जो खौफ हुजे, हेॾो ओचितो हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद का दावत वठो, पंहिंजे जमात सां ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र कंदा पिया चल। पाण उन टाइम ते महरी मुबारक ते सुवार हा, पुठियां ख़लीफ़ा जमात फ़कीर के उठनि ते हा, के घोड़नि ते हा, समे ख़ल्क़ पुठियां लॻल हुई। जमल उन फ़कीर लगारी जे वेझो आया तमल फ़कीर खे ख़्याल थियो त ही मदद खान पठान फुर नथो अचे। जागो था, समझो था, उनके ज़हन में जो विचार जे वेठल ही गाल हुआ, दिल में चई भली हिन सां 200 माण्हू हुजनि, भली हिन सां हथियार हुजनि, कोठ फुरीदो थो अचे, मां हिन खे ढगा फुरण कोन ॾींदुसि, विढ़ंदुसि, मरंदुसि, मारे मूंखे पोइ माल काहे वञे। जेरो आहियां त जेरे हूंदे माल कहण कोन ॾींदोसांसि। यकदम जुती लाथई, जुती लाहे परे उछलियई, चादर ॿधई, संदरो ॿधी, बाहूं कुंजे, वर खणी, कुहाड़ी खणी, पीर साईं सरदार जंहिंजो साम्हूं महरी पे आयो, ओॾे ड्रोड़ कई त इहो मदद खान आहे, इन्ही खे वञी हणा अॻ में, पोइ भली मूंखे मारन पर इन्हनि जे वॾे खे त ज़ख़्मी कया या मारे विझा। अब मुसीबत खपे या न खपे? ॾाढे त ॻाल्हायो, छा चवंदा हो, हिम्मत मर्दा और बेहिम्मत बंदा बेजार खुदा। हुन जो हिम्मत क्या, बस ईअं चप भीड़े मुहदादा कुहाड़ी खणी रोड कई। हिकिड़े फ़कीर अर्ज़ कयो, कुर्बान वञा, ॼट अलाए कहिड़े ख़्याल में आ,
कुहाड़ी खयूं थो अचे ऐं अचे बि साईं जनते थो। निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। मुझे कामिल मुर्शिद रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो ओ खलीफो छजो से मां जाना तयो जाने कि बिला नुक़सान कंदो पाण फरमाइंदा को नुक़सान को न कंदो। जिए जो वेझो आयो पाण पांजी फैज़ वारी नज़र मुबारक जो हुन ते उछलायूं त हमरा जूं टंगूं निकरियूं। काॾे वई कुहाड़ी त काॾे वई जवानी पहको ॾेई पट ते वञी किरियो। इएं पियो फतके जीअं पाणीअ मां ताज़ी मच्छी ॿाहिरि उछलाइबी आहे फतकंदी आहे। काॾे वई कुहाड़ी काॾे वई कावड़ काॾे वियो गुस्सो हमरा वञी पा करे किरियो। अखियुनि मां नार वहनि पिया ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र जारी थियो। ख़लीफ़ो सोई शरीफ़ वारो गॾु हो हज़रत जीलानी बादशाह रहमतुल्लाह अलैह। पाण ख़लीफ़े साहब ने निहारे चवनि था ख़लीफ़ा साहब जी क़िबला। पाण फरमाइनि था शिकार असांजो आहे सीरतूं विझेसि। छा फरमायो शिकार हाणे थकिजी पिया ॻाल्हायो छा फरमायो शिकार असांजो आहे पर शिकार अञा जहिड़ो आहे सीर पवंदी सीर तूं विझीसि। मतिलबु इहो हो त मुंहिंजो फैज़ त आहे पर बैयत तूं करीसि। मां तोखे इजाज़त थो ॾियां तूं हिन खे पंहिंजी खिलाफ़त में शामिल कर। मुर्शिद जो हुकुम थियो ख़लीफ़े साहब हुन खे मुजादा मुरीदी में शामिल फरमायो। पर हुन ते मुंहिंजे रोज़े धणी रहमतुल्लाह जो अहिड़ो असरु थियो ओ लिगारी बरोच जेको मुजादा माल चारींदो हो उहो पीर बणिजी वियो। हलंदो हो त पुठियां सवें घोड़ा हूंदा हा सवें उठ हूंदा हा राज ईंदा हा। इलाइक़े जे पीरनि जे पुठियां एतिरी ख़ल्क़ कान हुई जेतिरी सोई वारे जे ख़लीफ़े जे पुठियां ख़ल्क़ हूंदी। पर हिकिड़ी हुन जी आदत हुई हिकिड़ी कहिड़ी पंध हले घोड़े ते हले उठ ते हले कीअं बि हले पर बाह हीअं कंदो हलंदो हो। प्यादल हले त बि बाह हीअं कंदो हले जे घोड़े ते चढ़े त बि बाह हीअं कंदो हले। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो माण्हू चवंदा क़िबला इहो छा थो करी आखे क्या करा अपने मुर्शिद भूरल को मैं इही रंग च देखा। पीर सही सरदार उठ ते सवार आ न बा महरी ते जो सवार हा रोज़े वारे जो उठ मुबारक वो महरी हीअं जो कंदो पे आयो तो हुन जे दिमाग़ में हो नक्शो वेहिजी वियो वो ज़िंदगी भर न विसरियो। मूंखे अब्दुल्ला फ़कीर मरहूम ॿुधायो अल्लाह ताला हुनखे गरी के रहमत फरमाए। अब्दुल्ला फ़कीर फरमा त मुफ्ती साहब हुन फ़कीर जी ज़िंदगी में त इहा हालत हुई पर मशहूर इहा त मरी वियो त कफ़न खां ॿाहिरि अस। हाँ साईं मशहूर ॻाल्हि आहे मुर्शिद साहब खां पुछो मरी वियो मरण खां पोइ बि उन जी बाह मथे। सभई जो सुभान अल्लाह ॾाढे त चओ सुभान अल्लाह। मूंखे ॿुधाए अहिड़ो फैज़ कंहिंजो थी सघे थो। इहो कामिल मुंहिंजो मुर्शिद हज़रत महबूब रोज़े वारो हो जंहिं लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उस्वतुन हसना इन जे मथां मुकम्मिल अमल करे ॾेखारियो। हबीब जे सुन्नतुनि ते अहिड़ो अमल कयो रोज़े वारे उन नक्शे खे अहिड़ो चिटियईं जो पाण फना फिल्लाह फना फिर रसूल थी चुका हा। सदुर सूरत सदुर सीरत सदुर चेहरो सदुर उथण सदुर वेहणो बिल्कुलु नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरका जो नक्शो हो। अज ताईं उन जो फैज़ आहे मुंहिंजो त ईमान आहे क़यामत ताईं फैज़ हलंदो रहंदो। छा ख़्याल आहे अल्लाह जे वलियनि में कमाल आहे या न आहे? कंहिंजे सदके जो रसूलुल्लाह जे सदके जेके पंहिंजे महबूब में फना थी वेंदा आहिनि उन फना खां बाद में उनखे उहो मक़ाम मिलंदो आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हज़रत पीसे रोज़े वारा फरमाईंदा हा त कंहिं दरवेश सच चयो आहे। छा चयो आहे? पाण फरमाइनि था त हीअं चओ अल्लाह जे वलियनि जा लफ़्ज़ सादा हूंदा अथव। छा हूंदा अलादा ॾाढे ॻाल्हि आहे छा हूंदा पर उनमें माना वॾी हूंदी आहे। उनमें छा हूंदी आहे माना तमामु वॾी हूंदी आहे। पीर सही रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह हाज़िर जवाब बि इंतहा। हिकिड़े पीर चयो साईं तुंहिंजी जमात भत घणो खाईंदी आहे
मिड़ई हुन टोक कई पाण फरमायो त फ़कीर भत घणो ओ खाईंदो आहे जेको चङो भलो हूंदो बीमार को खाजंदो ई कोन मुंहिंजी जमात चङी भली आहे ॿिए वरी चयो पीर साहब तुंहिंजी जमात सुबुह जो उथंदी सिंध सुरमा खुशबू तेल बेल हणी ॾाढियूं ॾाढी के फणियूं बणियूं तैयार थी वेंदा कप में रुगो हो थन पीर से फरमाया अब्बा जेका गदली मां हुंदी आ तंजा बार भी गदला जेका सगली मां हुंदी आ तंजा बार भी सगला वरी ॿियो हिकिड़ो उन्हीं चयो सही ॻाल्हि त ॿुधो जे कहिड़ी अबा जे क़िबला घुमण ऐं फिरण या आदत न असीलन वेठा रब घुरन जानब पंहिंजी जाइ ते मलफूज़ात में ईंदो आहे त हज़रत रोज़े वारा 9 महीना साल जा मुख्तलिफ टाइमन ते कदी 1.5 महीनो कदी 15 ॾींहं कदी 10 ॾींहं वरी कदी महीनो टोटल हिसाब सां 9 महीना मुझे महबूब जे दीन जे प्रोग्राम ला सफर फरमाइंदा बाकी 3 महीना दरगाह शरीफ दे मजमूई तरह गुजारींदा हा उन्हीं पीर के दुखी लगी गाल छो त पीर से रोज़े वारा लाड़न में जो वया न सही जेके 7 पीढ़ा पीर हा 7 पीढ़ियूं गादियूं हूं उन्हनि जा भी मुरीद पंहिंजे पीरन के छड़े रोज़े वारे जा मुरीद थिया त पीर के कावड़ त घणी बीठी ही पुछे कोन पियो रुगो इए चई जैसे घुमण ऐं फिरण माना सफर करण इहा आदत न असीलन बुजुर्गन जी आदत ना है वेठा रब घुरन जानब पंहिंजी जाइ ते हिकड़ी जाइ वेठा हूंदा फकीर छो घुमे पाण फरमायूं हाओ शेर ऐं शहबाज परदेस मंझ परन चिबू की न चुरन वेठूं आहेरन ते शेर ऐं शहबाज चओ सुभान अल्लाह शेर ऐं शहबाज परदेस मंझ परन चिबू की न चुरन वेठियूं वाहिरन ते असां के महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत ताईं पैगाम पहुंचाइणो हिकिड़ो ॿियो पीर हो नालो मां कंहिंजो कोन खणंदो आहियां मथां यार कंहिंखे कावड़ लॻे उन्हीं पीर से रोज़े वारे खे चयो असां वटि मट भरिया पिया आहिनि फैज़ जा मट असां त एतिरो गौगवाई कोन कयो आहे मुल्क में गौगवाई कोन कयो आहे तोखे मिली आहे हिकिड़ी कुपी छा या बि ॻाल्हि यादि कजो मतां चओ त पीर पागारे जा अॼुकल्ह माण्हू खाइनि भी गिरनि भी मुखालिफ़ अॼु न या पुराणो रस्म आहे रोज़े वारे ते भी इतराज़ कंदा हा रसूलुल्लाह ते भी इतराज़ कंदा हा घबरायो न जेकॾहिं कंहिं ते कोई इतराज़ तो करे न घबरायो न हमेशह इतराज़ उन्हीं ते कबो आहे जंहिंमें कुझु हूंदो आहे ऐं जेको सुलह कुली हूंदो आहे बा मुसलमान अल्लाह अल्लाह बाब रहमान राम राम सभिनी सां हिकु जहिड़ो उनजी केरु गिला कंदो ई कोन सभु को चवंदो यार वाह जो आहे जिथे हण तिथे हर धाती चमलो आहे हिलाल में भी हराम में भी पोइ सभु को उनजी तारीफ़ कंदो सभु कंहिं तारीफ़ कई त इहो बि मर्द न आहे मर्द जा मुखालिफ़ बि हुजनि और मुझा दोस्त अजीज हजरत पीर सही हज़ार के देख तोखे हिकड़ी कुपी मिली आ कुपी उन्हीं कुपी ते खणी मुल्क में गौगा विधो थी असां वटि मट भरिया पिया आहिनि हजरत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि उनखे चवराए मोकिलियो तो फ़कीर ये मट पिया आहिनि पई किना थी वेंदा कम जा कोन्हनि इहा असांखे जेका हिकड़ी कुपी मिली आहे असां रसूलुल्लाह जे उम्मत में विरहाए पिया खाईंदासीं ये प्या मट किना थी वेंदा विराईंदे कोन ॾींदे कंहिंखे कोन कहिड़े कम जा हूंदा तो वटि भरिया पिया हुजनि भरिया पिया हुजनि कई कम जा न आहिनि तूं तो असांखे चवी हिकिड़ी कुपी मिली आहे हाओ हिकिड़ी मिली आहे या 10 मिलियूं आहिनि पर असां इहा अकेलो न पंहिंजे फ़कीरनि सां जमाअत सां मुहम्मद करीम जे उम्मत में विरहाए पिया खाईंदासीं सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। लाड़ खां जमातूं ईंदियूं, उत्तर खां जमातूं ईंदियूं, बलोचिस्तान खां जमात ईंदी ही। पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह ॾिसी गुलाब जे गुल खां वधीक टिड़ी पवंदा हा। ऐं फ़क़ीरनि खे ॾिसी चवंदा हा भली कई भौरनि जेके वास वठण आया, तनीअ खे कौरनि ॾिना हंधयाव में। फ़क़ीरनि खे ॾिसी ख़ुशि थींदा हा। हज़रत पीर साईं सिबग़तुल्लाह शाह अव्वल पीर साईं तजर वारे चयो बाबा साईं हे मुरीद हन, बाबा साईं हे तव्हांजा ग़ुलाम हन। अवां एतिरो ख़ुशि था थियो, अवां जो चेहरो मुबारक गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी थो पए। राज़ कहिड़ो आहे? पाण फरमाईंदा अब्बा हे अल्लाह जे तलब लाइ वतन छॾे आया हन, बच्चा ॿार छॾे आया हन। जेके अल्लाह जे तलब लाइ ईंदा हन तंहिंजो मोहम्मद राशिद क़दुरु कंदो आहे। हिन हिकिड़े इलाइक़े जे माण्हू हेॾो जो पीर हो पिराले खां परते दूहो ॿुधो अथव? दूहो जिते कतल घणी आहे। उन दूहे वारे पीर चयो दरगाहूं खानकाहूं ठाहे वेठो आहे, ठाह मिड़े शुरू खां कोन हो। ऐं कस लॻो इहा लॻी हन कहिड़ी त पीर साईं वटि का बि लालच कान ही। न को कंहिंजो बकर ताड़ींदा हा, न को कंहिंजो खथो ताड़ींदा हा। चवंदा हा त अल्लाह जा तालिब अचो, जेको आहे सो गॾिजी खाईंदासीं। फ़क़ीर हिकिड़ो थर खाईंदो हो, पीर साईं रोज़े वारे जी ख़िदमत में खथो खणी ईंदो हो। दुआ घुराए कचहरी करे ज़िक्र फ़िक्र करे हलियो वेंदो हो। हर साल आदत हुजेसि। हिकिड़े साल फ़क़ीर खे खथो हथ कोन आयो, उहो साल आयो ई कोन। ॿिए साल ॿ खथा खणी अची पेश पियो। पण फ़क़ीर तू पर साल कोन आए, साल कज़ा कयो थी? चई क़िबला खथो आणींदो हुअसि पर खथो कोन मिलियो, इन जे करे चयमि त ख़ाली हथे केरु वञे। पोइ हाणे हेल ॿ खथा, हिकिड़ो परोको ॿियो हेलो को खणी आयो आहियां। पाण फरमाइनि था ॿई खथा खणी वञ। मां मोहम्मद राशिद जी दोस्ती खथे जी नाहे, मां मोहम्मद राशिद जी दोस्ती रसूलुल्लाह जे निस्बत वारी आहे। खथो तो ता माफ़ा, खथो आण न आण, पर तुंहिंजो अचणु ज़रूरी आहे, तुंहिंजा बेड़ा पार थी वेंदा। या रसूल अल्लाह हक चार यार या अलील मुर्तज़ा दम दस्तगीरम बेदिफागारा। मुझा दोस्तों उन्हीं पीर साहब तानो आयो दरगाह ठाहे वेही रहियो आहे, खानकाह ठाहे वेही रहियो आहे। इन खानकाह ठाहिण मां कहिड़ो फ़ाइदो? पाण फरमाइनि था ॿुधो, कन खोले ॿुधजो, जागो था, मिली मुंहिंजी महिनत जो क़दुरु कयो। मां तव्हां सां मुतवजो आहियां, तव्हां खां ॾोकड़ कोन खपनि, पैसा न खपनि, अव्हां खां तवजो खपे, तवजो। साईं खानकाह ठाहे वेठो आहे। पाण फरमाइनि था हाओ महबती मेरे ॻोठ ॿधजे हिकिड़ो, छा कजनि महबती के लाड़ मां, के तलहार मां, के सांगण मां, के जेकबाबाद मां, के किथां महबती मेरे ॻोठ ॿधजे हिकिड़ो, पोइ तनीअ जे वेढ़े पाण ई ईंदो बादशाह। पाण फरमायो अथनि मां ॿियो कुझु कोन कयो आहे, मां महबती मेड़े हिकिड़ो वेढ़ो ठाहियो आहे। उन वेढ़े ठाहिण खां बाद में सभु जरी महबती गॾिबा न साईं, हिकिड़ो महबूब कंहिं कंहिं वटि वञे, हिकिड़ो ॼणो कंहिं कंहिं वटि वञे, महबती मेड़े ॻोठ ॿधजे हिकिड़ो, पोइ उन्हीअ जे वेढ़े पाण ई ईंदो बादशाह। तंहिंजे करे हज़रत रोज़े वारो उहो सबक़ु ॾिनो जो 200 साल गुज़रण खां बाद में बि ख़ुदा जो कसम साॻियो सिलसिलो जारी आहे। दुआ कयो ही दरगाह सिंध जे लाइ, पाकिस्तान जे लाइ, पूरी क़ौम जे लाइ मुहसिन आहे। हिन दरगाह कंहिंसां कॾहिं फिटायो कोन्हे, हिन दरगाह कंहिंखां खसियो कोन्हे, हिन दरगाह कुझु ॾिनो। अब हाओ या न
मजहबी तरह बि ॾिनो आहे, सियासी तरह बि ॾिनो आहे, समाजी तरह बि ॾिनो आहे, मुआशरती लिहाज़ सां बि ॾिनो आहे। हिन कंहिंखां वरितो कोन्हे, मुजादा कंहिंजी मिल्कियत कान फबाई आहे, कंहिं ते कब्ज़ो कोन कयो आहे। मुजादा हितां कुझु मिलियो हूंदो, कंहिंखां खसियो कोन हूंदो। इहा हज़रत पीर से रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी गादी आहे। तव्हां असां सभु दुआ कयो अल्लाह हिन क़यामत ते हिन खे आबाद फरमाए। अल्लाह साईं मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल फरमाए, तव्हांजी बि क़बूल फरमाए। हे मुंहिंजा टूटा फूटा लफ़्ज़ पंहिंजे दरगाह में क़बूल फरमाए। तव्हां असांखे अल्लाह ताला महबूब जे सुन्नतुनि ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, अदा छॾीस घणी तकड़ न करीस। चिठड़ियूं आहिनि छा? इहो हाणे रंग में पवंदी भंग। हाँ, चिट्ठी माना झेड़ो। मां हिन महिल ताईं ॻाल्हि कई आहे मुहबत जी। अब हा न साईं, हाणे छा वरी झेड़ो शुरू थिए जा? कुझु थिए? कुझु न थिए। हाँ, ॻाल्हाइनि था पोइ अब्दुल रहीम छा करे कुहाड़ी खणी अचे। मुड़सी पंहिंजी बि कयो, उथी आऊं न सघां लख लानत गोॾनि ते। मुड़सी पंहिंजी कयो कोन को तोसां विढ़नि था, कॾहिं को जलसो त कराए मुड़सी त कर, पोइ जे तोसां विढ़ी वञूं त मुंहिंजो नालो लाहे छॾे। इलाही चिठियूं वारा देरि थी वेंदी। भला मुख़्तसर जंहिं मस्जिद में चोरीअ जी बिजली ॿारी वञे उन जो शरई हुकुम छा आहे? अब हाणे इहो मसइलो अहिड़ो आहे जो अब्दुल रहीम खां त पुछण जी ज़रूरत ई कान्हे। चोरी जी मस्जिद में बिजली ॿरे तोड़े मंदर में, चोरी त चोरी आहे न साईं। निमाज़ थी वेंदी, निमाज़ पढ़ो अलाह जी, उहो फ़र्ज़ु थी वेंदो। बाक़ी जेको मुतवली या को पेशमाम चोरी कंदो त उहो ख़ुदा जो ॾोही पाण थींदो। बाक़ी इहो मतां सुभाणे बहानो ठाहियो त चोरी जी बिजली थी भरो, निमाज़ माफ़। निमाज़ माफ़ कान अथव, पढ़णी पवंदव। तव्हां त बहाना पिया ॻोल्हियो। पेश इमाम जेकॾहिं ख़लीफ़े वठण जी ज़रूरत पवे त मुकबर खां सवाइ ॿिए खे मुक़्तदीअ खे वठी सघे थो या न? ख़लीफ़ो उन खे वठिबो आहे जेको अहल हुजे। पेश इमाम जो हलंदे निमाज़ वज़ू भॼी पवे त ख़लीफ़ो उन खे चइबो आहे जंहिंखे पुठियां इशारो करे त मुसले ते अची निमाज़ पूरी कराए, उन खे वठिबो आहे। पोइ पेश इमाम जे पुठियां जमायती हुजे या मुअज़्ज़िन हुजे। इन जे करे त शरीयत जो कानून आहे त तव्हांजो मुअज़्ज़िन ऐं अव्हां जो मुकब्बिर, अव्हां जे पुठियां तकबीर हणण वारो, निमाज़ पढ़ाइण जो अहल हुजे। ईअं न जो रुगो बांग पई अचेसि ॿी का ख़बर कान हुजेसि, ईअं बि न हुजे। तंहिंजे करे ॿई कम रखो। ॿियो सुवाल आहे, जेकॾहिं मुक़्तदी निमाज़ जे दौरान वज़ू भॼी पवे त विच सफ़ मां कहिड़े तरीक़े सां निकिरी वञे? इंजेक्शन लॻाइण सां रोज़ो भॼंदो या न? रमज़ान त गुज़री वियो। अबा जेकॾहिं विच सिफ़ मां रोज़ो भॼी पवेसि त हीअं तूल में, तूल चइबा ड्रे खे, उत्तर ॾखिण ईअं न निकिरे, सम्झो था न? हीअं निकिरंदो त सभिनी जे अॻियां लॻंदो वेंदो। पोएं पासे वारे पासे माण्हुनि खे साइड मां ई सिधो सिधो थी करे पोइ हिते निकिरी सघे थो। जंहिं अणपढ़ियल माण्हूअ खे क़ाइदे में अतहियात पढ़ण न अचे, उन जी जॻह ते छा पढ़े? बाबा हो यादि करे, तव्हांखे ॾसियां त मिड़ई सुभान अल्लाह करे जान छॾाए त अतहियात छुटो। नथो अचेसि त यादि करे 5 ॾींहं 8 ॾींहं 15 ॾींहं 40 ॾींहंनि ताईं उनखे हर हाल में यादि करिणो आहे। अव्हां था चओ, अब हाणे मां चयो आहे ॾिस ॿुध जो हिकिड़ा कूड़ थो हणे। अव्हां था चओ हमेशह मथो कूड़ियल खारजी जी निशानी आहे। अब मां चयो हे आहे चोर जे ॾाढ़ी में कख। मां चयो ई कोन्हे मां मथे कूड़ जी त ॻाल्हि ई कान आई आहे। ॻाल्हि कयां हा त पोइ तोखे मथे कूड़ जूं निशानियूं बि ॿुधायां हा। मां त चयो ई कोन्हे को बाबा। हाणे जो हर भरू विच ते खुर हणियूं काती थो कढे पियो। मां त चयो ई कोन्हे को, जॾहिं चवां तॾहिं पुछां त पोइ ठाहींदोसि। फजर जी अज़ान खां बाद ऐं सुन्नत पढ़ण खां अॻु तहियतुल वज़ू या तहियतुल मस्जिद पढ़ण जाइज़ आहे या न?
मसइलो इहो आहे त फजर जे आज़ान खां पोइ को बि नफ़िल जाइज़ कोन्हे। तहियतुल वज़ू ऐं तहियतुल मस्जिद जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त जीअं जो वज़ू करे तव्हां मस्जिद में दाख़िल थियो फजर जे अज़ान खां पोइ त पोइ जेका बि तव्हां न सुन्नत पढ़ंदव उहा तव्हांजी सुन्नत बि थी वई, तहियतुल वज़ू बि थी वियो, तहियतुल मस्जिद बि थी वई। जुमे जे निमाज़ ते सुन्नतुन पढ़ण वक़्तु नियत करण महिल जुमे जो वक़्तु चइजे या ज़ोहर जो। सुन्नतुन पढ़ण वक़्तु जेके जुमे खां अॻु में हन चओ जुमे खां अॻु जूं सुन्नतूं, जेके बाद में हन तंहिंखां चओ जुमे निमाज़ खां बाद जूं सुन्नतूं। हिकिड़े ई अखर माण्हू जा आहिनि, हिकिड़े वेही महिनत कई आहे। साईं अब्दुल हक मुहद्दिस देहलवी लिखियो आहे त ॾाढी कूड़ाण अंग्रेज़नि हिंदुनि कलंदरनि जो तरीक़ो आहे। असांखे ॿुधायो त हे कहिड़ा कलंदरी मुराद आहिनि ऐं हिकु या ॿ अक़ीदा बि असांखे ॿुधायो। बाबा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत पाक जे ताक़ीद जे लाइ लिखियो आहे त ॾाढी कूड़ाण शरीयत में हराम आहे ऐं कलंदरनि मज़ा मुराद उहे हिकिड़ा अहिड़ा पाण खे अक़ीदे वारा हा मतां हे कलंदर शहबाज सम्झंदा कयो न। कलंदरी हिकिड़ो तरीक़ो आहे जेके भिरवूं बि कुड़ाईंदा हुआ, मथो बि कुड़ाईंदा हुआ, मुछूं बि कुड़ाईंदा हुआ, ॾाढ़ी बि कुड़ाईंदा हुआ, कलंदरी बि पाण खे चवराईंदा हुआ ऐं मलामती बि पाण खे चवराईंदा हुआ जेके ज़ाहिर में शरीयत जा मुखालिफ़ हूंदा हुआ। असांजे इस्लाम में इन तरीक़े जी का बि जाइ कान्हे का। मुंहिंजा दोस्तो हू वरी ईअं चवंदा हुआ त माण्हू असांजी गिला कंदा त असांजा गुनाह लहंदा। इहा कहिड़ो गुनाह तव्हांजा लहंदा जो गुनाहगार थी करे पंहिंजा गुनाह पिया लाहियो। नबी करीम जी सुन्नत मुबारक आहे, ॾाढी मुबारक, कूड़ाणो गुनाह हुआ, उन खे रखंदा कयो, अल्लाह तव्हांखे सवाब बख़्शींदो। हिकु शख़्स पंहिंजे घरवारी खे गुस्से में चयो आहे तलाक तलाक तलाक। पोइ उन शख़्स कसम खणी चयो त मां जॾहिं हे अल्फाज़ चया उन वक़्त में लफ़्ज़ न माना में तलाक जी नियत हुई, औरत जी ज़रूर नियत कान हुई, न को का माई जे नियत आहे त का मां तलाक वठां। हाणे हमरा तो जान छॾाए मुंहिंजी तलाक तलाक चवण महिल नियत कान हुई, उनखे कन खां वठी करे 3 चमाटूं आहे तो असांजी तोखे मारण जी नियत कान्हे। जे सूसट करे न चो बाबा मारण जी नियत ही कान्हे। अकुल जा अंधा। तलाक जी नियत जी ज़रूरत कान्हे का, लफ़्ज़ तलाक सां तलाक पइजी वेंदी आहे। नियत कहिड़ी हुई? माई जे तरफ़ रुगो इज़ाफ़त कई त मुंहिंजी ज़ाल खे तलाक आहे या नालो खई, तलाक पइजी वेंदी। वहाबी था चवनि त नबी करीम अलैहिस्सलाम जन फरमायो आहे त जंहिं शख़्स कुस्तनतनिया शहर फ़तह कयो ओ जन्नती आहे। पोइ इहो शहर त यज़ीद फ़तह कयो हो। सभु कंहिंखे पंहिंजो ॾाॾो यादि आहे, हिन वीचार जो ॾोह ई कोन्हे। ॿिली खे ख्वाब में शीछड़ा, अंधा अंधा यज़ीद फ़तह कोन कयो, सैयदना हज़रत अमीर मुआविया जे ज़माने में फ़तह थियो। कुस्तनतनिया जॾहिं फ़तह थियो आहे त उन वक़्त में निभागा यज़ीद जी उमिरि घणी 6 साल। अब 6 साल जो ॿार मुल्क फ़तह कंदो आहे? अंधो भरिसां ख़बर ई कान्हे। कब्रुनि ते हथ लाइण, चुमी ॾियण, सजदो करण, कब्र वारे खां घुरण जाइज़ नाहे। कुरान ऐं हदीस जी रोशनी में असांखे ॿुधायो छा करणु खपे। अब कब्र खे चुमी न ॾिजे, जोड़े खे चुमी ॾींदो आहे। वरी चवंदो मोहब्बत में ॾींदो हा। अब पोइ जेकॾहिं कंहिं पंहिंजे मुर्शिद पंहिंजे उस्ताद पीउ ऐं माउ जे कब्र खे बोसो ॾिनो मोहब्बत में, त इहो हराम कोन्हे? हराम कोन्हे। छा चओ? हराम कोन्हे। ॾाढे जो जाइज़ कोन्हे, हराम कोन्हे में फ़र्क़ु आहे। छा चइबो? हराम कोन्हे। बाक़ी रहियो साल त कब्रनि वारे खां असां कोन घुरंदा आहियूं, असां कब्रनि वारनि जो वसीलो वठी अल्लाह खां घुरंदा आहियूं। दोस्तों तकरीरन ऐं नातन जे लाइ महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं अव्हां वटि असांजूं तकरीरूं ऐं नातूं